यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो मुझो हुस्न ॾिठो पर हसनैन करीमैन जो नानून सोरो नूर वो ॾिठो ही कोने मुझा प्यारा मुसलमान भाइरो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जे महबूब करीम जो हुस्न बयान फरमायो मुझा प्यारा मीलाद समझी हुस्न बयान फरमायो पर जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो वारो आयो अल्लाह जे नबी 40 रातिन जो ओजागो कयो 40 ॾींहंनि जो रोज़ो रखियो तो रब जे तरफ़ां महिरबानी थी कि यूसुफ अलैहिस्सलाम अवां अचो तूर सीना जबल ते कचहरी कई अल्लाह जे नबी खे रब घुरायो तूर सीना जबल ते वया अल्लाह पाक सां हम कलाम छा कचहरियूं थियूं मुझा प्यारा जॾहिं मोटी आयो साईं जे हवारिन खे ख़बर पई बनी इसराइल खे ख़बर पई त असांजो नबी रब करीम सां कचहरी करे आयो सुभान अल्लाह जो हाणे हलो हार खणी हलो अजर खूं खणी हलो चादरूं जेको रवाज हो दौर जो खणी हलूं साईं खे मुबारक हुजूं जीअं पाण वटि माण्हू हज करे अचनि था पोइ हार सिंगार वग़ैरह हलो साईं सां रब करीम सां मिली आयो आहे पंहिंजो नबी हलो पोइ चादरूं खयाऊं तोहफ़ा खयाऊं जंहिं वक़्त में मूसा अलैहिस्सलाम जी बारगाह में आया अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह सोचो बग़ैर दावत जे बग़ैर ऐलान जे बग़ैर पोस्टन रखण जे एतिरा माण्हू जमा थी विया छो न मां अॼु मदीने जे मीर जो मीलाद बयान साईं कहिड़ो मीलाद बयान फरमायो बनी इसराइलो अवां मुझे ला हार अवां मुझे ला चादरूं तोहफ़ा क़ाइम खणी आया आहियो मां सिर्फ़ अल्लाह सां ॻाल्हाए आयो आहियां दीदार कोन थियो आहे पर क़ुर्बान वञो न मुहम्मद जी ज़ात तां जेको दुनिया में ईंदो हज़रत उम्मे हानी जे घर में आराम पियो फरमाईंदो हेॾां रब करीम जिब्राईल खे मोकिलींदो हज़ारूं मलाइक पाण सां गॾु खणी वञ ऐं बुराक सवारी तौर पर खणी वञ जन्नत मां पटको भी खयो वञ वॻो भी खयो वञ मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ नालेनू भी खणियो वञ ॼञ भी वठियो वञ मुंहिंजे महबूब जे दरबार में वञ मुंहिंजो मुस्तफ़ा आराम में हूंदो दरवाज़ो न ठुकाइजो आवाज़ न ॾिजो जिब्राईल अंदर वञी तुंहिंजा काफूरी चप मूं इन रात जे लाइ बनाया आहिनि पोइ मुंहिंजे महबूब करीम जे कदमनि खे चिमियूं ॾिजां दिमाग़े नबूअत ते थटकार पवंदी मुंहिंजो जान बि जागी पवंदो पोइ मुंहिंजे हबीब खे दावत नामूं ॾिजो त रब खे तुंहिंजे ॾिसण जो शौक़ु छो सुभान अल्लाह वाह साईं वाह हारनि जे लाइक़ त वो महबूब तोहफ़नि ताइफ़नि जे लाइक़ त वो हबीब हूंदो जंहिंजे लाइ एॾी ॼञ ईंदी पैगाम ईंदा दावत असां सिर्फ़ ॻाल्हाए आया आहियूं न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे मुझे देखे तो ऐ मूसा निगाहे मुस्तफा देखे मुझे देखे तो ऐ मूसा निगाहे मुस्तफा देखे हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो जिब्राईल मुझे महबूब खे जागाईंदो साईं जागंदा दावतनामो मिलंदो पान गुस्ल फरमाईंदा वॻो उहो ई पाईंदा जेको रब मोकिलींदो पटको उहो ई मथे मुबारक ते रखंदा जेको जन्नत मां ईंदो नाले नू पाईंदा ओ रब राक ते सवार थींदा वादीए मक्के वादीए मक्का में जेके बि वलियनि जा रूह हूंदा उहे उते मुस्तफ़ा जो इस्तक़बाल कंदा ऐं जिब्राईल अमीन जे हथ में महार हूंदी पासे खां पालान संभालण वारा मीकाइल ऐं इसराफील हूंदा पोयां इज़राइल हूंदो जिब्राईल अॻ में ऐलान कंदो वेंदो ओ उॾामण वारियूं शयूं बीरो सिज पंहिंजी जाइ ते राजा चंड
चंड पंहिंजी जाए तार जा सितारा चुरपुर छॾे ॾियो हवा पंहिंजी जाए ते रहो मुंहिंजा प्यारा साईं ऐलान कंदो सारा नबी मस्जिद अक्सा में कतारूं करे पियो मुंहिंजे महबूब जे इस्तक़बाल जे लाइ हूराने जन्नत खां ॿाहिरि निकिरी थालनि में हीरा जवाहर मोती वठी मुंहिंजे हबीब जो इस्तक़बाल कयो जेके बि मलाइकनि ज़मीनो आसमान में अॼु मुंहिंजे हबीब जे रस्ते गुज़रण वारे खां भी सलातो सलाम पढ़ंदा रहनि मुंहिंजे महबूब जे इस्तक़बाल में फिर ख़ुदा जो नूर अची रहियो आहे हारनि जे लाइक़ हो महबूब इनाम जे लाइक़ तो महबूब जंहिंजो एॾो इस्तक़बाल थींदो यहाँ ज़मीन पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूम यहाँ ज़मीन पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूम उधर से अलवार हंसते आते उधर से अलवार हंसते आते इधर से नफ़हात उठ रहे थे इधर से नफ़हात उठ रहे थे यहाँ गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह वाह घोड़े ते चढ़ी वागू वराए केर थो घोट खे अॼु आसमान ते घुराए केर थो दावत करे ऐं केर खाइण पियो वञे केर थो दावत करे ऐं केर खाइण थो वञे शत मुंहिंजो सजो मेराज माण पियो तो सां लाला तोखे सही रंग लाइण पियो मुसलमान भाइरो हज़रत मूसा अलैहिस्सलाम महबूब करीम जो मीलाद बयान फरमायो वल तनसुरन ऐ मुंहिंजा नबियो ॿियो बि वाइदो करे पहुचो जेके माण्हू अव्हां जे मीलाद में अव्हां जे जलसे में ईंदा ज़िक्र मुस्तफ़ा ॿुधण जे लाइ ईंदा हथ खणाए उन्हनि खां वाइदो वठिजो त असीं नबी रहूं या न रहूं हलिया वञूं केसि ताईं आमिना जो लाल अचे त सही ही रस्म छॾिजो मीलाद मल्हाईंदा रहजो जलसा कंदा रहजो साईं जो ज़िक्र हलाईंदा रहजो जॾहिं महबूब अची वञे या अय्युहन्नास कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू जॾहिं इहो ऐलान ॿुधो त पोइ आदम सफ़ीउल्लाह वारो कलमू छॾे ॾिजो मूसा कलीमुल्लाह वारो कलमू छॾे ॾिजो असां वारा कलमा विसारे छॾिजो पोइ हिक ई ॿोली ॿोलिजो हिक ई नारो हणिजो त ला इलाहा जी लात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह ला इलाहा जी लात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह आवाज़ अचे पियो इल्लल्लाह आवाज़ अचे पियो इल्लल्लाह साँझ सवेरे सल्ले ला इलाहा जी लात लॻी वई किताब विसारे छॾियो ॿोलियूं विसारे छॾियो जंहिं वक़्त में इहो आवाज़ अचे कुंजे हलो हलो रे मोमिन बेड़ो तयार आहे बेड़े हलाइण वारो मिठो मदनी आहे बेड़े हलाइण वारो मिठो मदनी आहे नशे में वञई वक़्तु सारो बेड़ो भरियो बीठो जो छुटण वारो पोइ
मातड़ीअ ते कम यार ना है हलो हलो ले मोमिन